कंबर ब्यूरो चीफ न्याज हुसैन तुन्यू जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले कंबर शहदाद कोटी जनरल सेक्रेटरी ऐं वाइस चेयरमैन ज़िला काउंसिल ग़ुलाम मोहम्मद इसरान जे ऑफिस में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे सपूत ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जे भाउ शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 37वीं सालगिरह जी मुनासिबत सां हिकु पुरवकार ऐं शानदार तक़रीब मुनक़द कई वई। इन मौक़े ते अक़ीदत जो इज़हार कंदे सालगिरह जो केक बि काटियो वियो। तक़रीब में पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि में नियाज़ लाखो, जावेद चांडियो, इशात लाखो, मुमताज़ बुरडो, ग़ुलाम कादिर चांडियो, अहमद अली कल्होड़ो, आसिफ भुट्टो, इफ्तिखार मेमण, असगर सुमर, अब्दुल हफ़ीज़ छजड़ो, इब्राहिम चांडियो, निसार अब्बासी, राजा बिरोही ऐं असगर अब्बासी समेत ॿिया केतिरा ई अॻवान शामिल हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे लाला ग़ुलाम मोहम्मद इसरान ऐं ॿियनि अॻवाननि चयो त शहीद शाहनवाज़ भुट्टो पंहिंजे नौजवानीअ में ई आलमी सतह ते पाण मिलाए। हुननि चयो त हू आला तालीम याफ़्ता तरक़ी पसंद सोच रखंदड़ जमहूरियत जो सचो अलमबरदार हुयो, जंहिं आमरीत ख़िलाफ़ हमेशह बेबाक मौक़िफ़ इख़्तियार कयो। अॻवान वधीक चयो त हू शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फ़िक़े जे रोशन तसलसल हुयो, जंहिं पंहिंजे वालिद जे नाहक फाहीअ खां पोइ आलमी फॉर्म्स ते संदसि बेगुनाही सियासी जदोजहद खे खुले दिलि सां बयानु कयो। अॻवान चयो त 1985 में फ्रांस में शाहनवाज़ भुट्टो जी पुरसरार शहादत सां मुल्क हिकु नौजवान ऐं बहादुर अॻवान खे विञाए वेठो। संदसि मौत खे अॼु बि सियासी इंतकाम ऐं अमृती दौर जी ख़ौफ़नाक हक़ीक़तुनि सां गॾे वञे थो। हीउ सान्यो भुटियो ख़ानदान लाइ इंतिहाई ॾुख जो सबबु बणियो। उन सां गॾु आलमी सतह ते जमहूरियत लाइ जदोजहद कंदड़ हिकु ताक़तवर आवाज़ बि हमेशह लाइ बंदि थी वियो। अॻवान चयो त शहीद शाहनवाज़ भुट्टो जो ख़्वाब तरक़ी याफ़्ता जमहूरियत पसंद इंसाफ़ ते ॿधल पाकिस्तान हुयो, जंहिं लाइ पीपल्स पार्टी अॼु बि जदोजहद जारी रखे पई अचे।